अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। आप लोग कैसे हो? तो दूसरी बात ये, मेरे तकरीबन ऐसी 10-12 बातें हैं। ऐसे वीडियो बना बना के मेरी तकरीबन बड़ी वीडियो हो जाएगी ये तो मैं जो मेरे जो इशू चल रहा है, जो टिकटॉक के अंदर हो, चाहे यूट्यूब चैनल के अंदर हो, चाहे टिकटॉक के अंदर हो, मैं सिर्फ अपनी बात करूँगा। मैं किसी के ऊपर उंगली नहीं उठाऊँगा। और दुनिया के अंदर क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है वो दुनिया वाले जाने। मैं मेरे रब के आगे झुकूँगा और किसी के आगे नहीं झुकूँगा, ठीक है। और रही बात जो आप लोगों को मैं बताना चाहता हूँ वो आप लोगों को मैं बताऊँगा। मैंने काफ़ी ऐसे वीडियो मैंने छोड़े, चाहे परिंदों के हो, मैंने परिंदों के भी शौक़ किए हुए हैं, बकरी का भी शौक़ किया हुआ है, और ऐसे मुर्गियों का भी शौक़ किया हुआ है, मुर्गियों के बच्चों का भी शौक़ किया हुआ है, उसके नस्ल निकल रहे हैं। और ऐसे मैंने ये एनिमल का भी चैनल बनाया हुआ है, और उसका जो एनिमल की कौन सी दवाई देनी चाहिए, कौन सा दाना देना चाहिए, कौन सा अपना पानी देना चाहिए, और कब सफाई होनी चाहिए, ये भी मेरी यूट्यूब चैनल के अंदर तकरीबन उसके अंदर 17 सब्सक्राइब हो चुके हैं। अभी तो वो नई आईडी है, तो तकरीबन अल्लाह ने चाहा तो वो भी इंशाल्लाह जल्दी ग्रो करेगी। और दूसरी बात ये, मेरा जो पुराना जो चैनल है उसके अंदर 1500 सब्सक्राइब हो चुके हैं, 1510 सब्सक्राइब हो चुके हैं। आप लोगों को भी मुबारक हो और मुझे भी। और रही बात ये, मेरे सिर्फ इसके अंदर मसला ये है, 4000 घंटा आवाज़ अभी तक पूरे मुकम्मल नहीं हुए हैं। ये आप लोगों के ऊपर ज़िम्मेदारी छोड़ रहा हूँ, ये आप लोग करोगे तो आपकी मेहरबानी होगी। और ये जहाँ पे भाई मेरी वीडियो देख रहा है उस एरिया का नाम और कमेंट में लिख, भाई मैं यहाँ से वीडियो देख रहा हूँ, तो मैं उसको शुक्रिया अदा करूँगा। उसकी दिल जे गहराई सां सिंधी में चवंदा आहिनि त दिल जे गहराई सां आजू महिरबानी। अरे इन में कुझु सिंधी लफ़्ज़ बि हूंदा आहिनि, कुझु उर्दू लफ़्ज़ बि हूंदा आहिनि। ऐं हाणे मूं अधु उर्दू में बनायो त उर्दू वारा कुझु सम्झंदा, ऐं थोरो सिंधी वारे खे ॿुधायूं त सिंधी वारा बि सम्झनि। त आऊं आखे चूअण छा चाहियां थो, चूअण इहो चाहियां थो सिर्फ़ु मुंहिंजा 4000 घंटा आवाज़ आहिनि, उहे आप मुंहिंजे मथां तव्हांजी महिरबानी थींदी जेको 4000 घंटा आवाज़ मुंहिंजा पूरा करे ॾियो। त टिकटॉक अंदर बि मुंहिंजी पंहिंजी लिंक छॾियल आहे, चाहे तूं टिकटॉक मंझि वञे, चाहे मुंहिंजे फेसबुक मंझि वञे। फेसबुक पेज बि मूं नओं खोलियो, हुन मंझि पाई वञो, हुन मंझि पाई मूंखे फ्रेंड बनायो, ऐं हुन मंझि बि मूं काफ़ी वीडिया छॾिया आहिनि जेका वीडियो अंदरि आई वीडियो अंदरि आई ॾिसो था, पर हुनखे लाइक ई नथा कयो। लाइक करण ते हांजी छा उंगली करे थी, छा कॉमेंट पंहिंजो कॉमेंट में हांजी छा उंगली करे थी, छा आहे त मूंखे इन शइ जी ख़बर नथी पए। पर मेन मक़सदु मुंहिंजो चवण जो इहो हो त तव्हांखे नाराज़ न कयां। ऐं तक़रीबन ईद खे अॼु को 6 ॾींहं गुज़री चुको आहे, त मूं ईद जी मुबारक तव्हांखे पहिरीं छाला पहुचायो। चयो त इन जो मक़सदु इहो हो त मुंहिंजी नौकिरी हुई तक़रीबन 6 ॾींहं, पंहिंजो 4 ॾींहं लॻातार मूं पंहिंजी नौकिरी कई आहे। अॼु को ॾींहुं मूं छुटी कई त आख़िर इहो वीडियो बनाए करे अञा टिकटॉक मंझि छॾिया। मूं जेका वीडियो छॾिया हुआ उहे मुंहिंजा पहिरीं खां वीडियो बनियल हुआ, उन में आउं छॾींदो आहियां। ऐं ॿी ॻाल्हि इहा, चाहे मुंहिंजो इंस्टाग्राम हुजे, इंस्टाग्राम बि आई वञो यार, हुन मंझि बि आई मूंखे फ्रेंड बनायो, ऐं हुन मंझि बि आई वीडियो ॾिसी मुंहिंजे लाइक कींदा वञो, कॉमेंट कींदा वञो। तक़रीबन
भले 12,000 माण्हू ॾिसनि था न, उन में 12,000 में मां 1000 माना लाइक हूंदा आहिनि। हाणे इन में 12,000 में माना 6,000 माण्हू ॾिसनि ऐं 6,000 लाइक करीनि त केॾो मुंहिंजो फ़ाइदो थिए। हाणे मुंहिंजो फ़ाइदो थिए त जेका नौजवान पंहिंजा छोकिरा जेका बि काफ़ी एतिरा आहिनि, पंहिंजो अलाह निकिले कादिर जान जेको असांजे एरिया जो आहे माशाल्लाह, उहो बि यूट्यूबर आहे, टिकटॉक मंझि बि विझाए छॾींदो आहे ऐं अलाह उनखे अञा बि वधाए ॾिए। ऐं काफ़ी अहिड़ा माजिद अली आहे जेको बचाणी आहे, उनखे बि अलाह तरक़ी ॾिए, कामयाबु रखेसि। ऐं अहिड़ा काफ़ी असांजे एरिया जा सिंधी छोकिरा आहिनि जेका महिनत करनि था, पर उन महिनत जो फल अलाह ई ॾींदो। ठीकु आहे, हिन में मेन मक़सदु मुंहिंजो चवण जो इहो हो जेको माना पंहिंजे छोकिरनि जी ॻाल्हि आहे, ॿारनि माण्हुनि जी ॻाल्हि कोन थो कयां, पर पंहिंजे छोकिरनि एरियानि जी ॻाल्हि थो कयां। जेका बि पंहिंजा सिंधी छोकिरा आहिनि जेका न उन्हनि जी नौकिरी लॻे थी, न उन जो ॿियो को पंहिंजो मसइला हल थियनि, पर असल में मूंखे इन शइ जी ज़रूरत कोन्हे। जेका यूट्यूब मंझि कमु करनि पिया त उनखे त लाइक कयो, एतिरो माना पंहिंजो एतिरो पंहिंजो कोन थो थी सघे यार हे असांजो पंहिंजो हिन खां लाइक हिकिड़ो करे छॾियां या हिनखे हिकिड़ो कॉमेंट करे छॾियां। पंहिंजो माना हिकिड़ो पंहिंजो कॉमेंट आहे तक़रीबन तोखे चवां पियो त माना 1.5 लख खां मथे पंहिंजे एरिया मंझि माण्हू हूंदो जेको पंहिंजे तरह जा माण्हू ॾिसण वारा हूंदा विझा, पर इन में वीडियो सिर्फ़ु उन माण्हू खे लाइक ॾिनो जेको लसड़ो छोकिरो हुजे या लसड़ी छोकिरी हुजे। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो कोन हो, पर आंखे माना हिकिड़ो निकिरी पियो दिलि सां जेको मुंहिंजे दिलि में आहे, जेकी ॻाल्हि ॿिए सां आंखे मुज़ाहिर करे ॾिनी आहे। पाण माना जेको ख़ूबसूरत छोकिरो हुजे या ख़ूबसूरत छोकिरी हुजे, माना उनखे लाइक कनि, उनखे कॉमेंट कनि, अबा इहा माशाल्लाह सुठी छोकिरी आहे, हिनखे लाइक थो कयां या हिनखे कॉमेंट थो कयां, इहो यार इहा थी ग़लति ॻाल्हि। पोइ चाहे भले हू माज़ूर माण्हू हुजे चाहे कीअं बि हुजे, ऐं उनखे लाइक कयां त आंखे उहे लाइक कयां, चाहे नंढा यूज़र जी ॻाल्हि थो कयां, नंढा वॾा ना टिकटॉक करे आंखे सपोर्ट कंदा आहिनि, ना ई आंखे वॾा को यूट्यूबर आंखे सपोर्ट कंदा आहिनि, ना ई वॾा फेसबुक करे जेका अंदरि फेसबुक अंदरि रहनि था, ना ई उहे आंखे सपोर्ट कंदा। इहा आंखे हेर ॿुधायां थो, चाहे उर्दू ई चओ त उर्दू में बि ॻाल्हायां, चओ था सिंधी में चओ त सिंधी में बि आंखे ॻाल्हायां, पर मुंहिंजो वीडियो एसि ताईं आहे यूट्यूब मंझि वञो, यूट्यूब मंझि बि लाइक कयो, हुते कॉमेंट कयो, हुते सब्सक्राइब कयो, हुते बेल आइकन बि क्लिक कयो, ऐं उहा बि तव्हांजी महिरबानी थींदी। हुन में 4000 घंटा मुंहिंजा आवाज़ पूरा कोन थिया आहिनि, उहे कराए ॾियो। ऐं हीअ मां टिकटॉक मंझि बि छॾियां पियो, इंस्टाग्राम ते छॾियां पियो, फेसबुक मंझि बि छॾियां पियो, यूट्यूब चैनल अंदरि बि इहो वीडियो बि छॾियां पियो, पर हुन मंझि सभिनी पेज अंदरि वञो ऐं हुन पेज वञो ऐं चेक कयो यार छा माशूक़ ॻाल्हियो, छा कोन ॻाल्हियो। इहो सिर्फ़ु हिकिड़ो मूं ॻाल्हि पंहिंजे ज़बान जो सिर्फ़ु इहो पंहिंजो हिकिड़ो वीडियो छॾियो आहे बसि। ॿियो हिन मंझि मुंहिंजी काफ़ी महिनत बि आहे, हिन महिनत आई मुंहिंजी ज़ाया न करायो, या मुंहिंजी महिरबानी थींदी। जेका बि पंहिंजा दोस्त यार ॾिसनि पिया, पंहिंजा ॿार ॾिसो पिया या दोस्त यार ॾिसो पिया, ऐं हुन मंझि कॉमेंट में लिखी ॿुधायो त अबा हीअ तो वीडियो बहितरीन मां बहितरीन बनायो आहे, त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई। हुन मंझि बि लाइक कजां, कॉमेंट कजां, सब्सक्राइब। हुन में मुंहिंजे चैनल जो नालो आहे लेबर किंग जे नाले सां मशहूरु आहे, ठीकु आहे। त बसि वीडियो हेसि ताईं ऐड कयां थो। ओके, अल्लाह हाफ़िज़।